अज़ प्रेस क्लब लाड़काणे जॻह बीठा आहियूं। हिते मीराणी बिरादरी जेके कंदकोट जा हुआ मुसलसिल अॼु 5 ॾींहं थियनि हड़ताल कंदे एहतजाज कंदे हिननि जो अञा अब्दुल हादी बाज़ियाब न थी सघियो आहे। अचो त हिननि खे पुछा कंदासीं हिन बारे में वधीक छा था अली मुराद मीराणी तंज़ीमूं असांजी सभिनी जूं गॾियल आहिनि। मीराणी बिरादरी जो हिकिड़ो आम फ़र्ज़ु मां इहो अर्ज़ु कंदुसि गवर्नमेंट ऑफ सिंध के चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के भी ऐं सिंध के भी मां सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु कंदुसि त कंदकोट में गुज़िरियल कई वक़्त खां मलहान ते बल्कि कुझु ॿियनि कम्यूनिटीज़ ते हाणे त मूंखे ख़बर पई त शायदि को बागड़ियुनि ते बि इहो कयो थो वञे पियो। उन्हनि जा माण्हू बि जेको आहे सो अगवा कया था वञनि पिया। मां एतिरो सिर्फ़ु अर्ज़ु कंदुसि त जेके सिक्योरिटी इदारा आहिनि उहे सिक्योरिटी इदारा कहिड़ा कम था कनि। जेकॾहिं माण्हू को सिक्योर आहे ई कोन त सिक्योरिटी इदारा कहिड़े कम जा आहिनि। अगर SSP कंदकोट माण्हुनि जी हिफ़ाज़त कोन थो करे सघे पियो, माण्हू बाज़ियाब नथो कराए सघे पियो, गुज़िरियल 15 ॾींहंनि में 15 खां मथे माण्हू खजी विया आहिनि, हुनजी नाअहली जो इहो आलम आहे त पोइ DIG साहिब खे एक्शन वठणु घुरिजे, CM साहिब खे एक्शन वठणु घुरिजे। अगरि उहो एतिरो कुझु बि नथा करे सघनि त असां इहो अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे इन SSP खे हटाए को क़ाबिल SSP ते रखो बसूरत दीगर। अगरि इहा शइ नथी थिए त असां सॼी बिरादरी तंज़ीमुनि खे अलॻि बालातर रखे उन्हनि खे सॼी सिंध में जेको आहे असां सरापा एहतजाज थींदासीं, सॼी सिंध असां ब्लॉक कंदासीं छो जो सिंध जा वारिस बि असां ऐं हिन महिल सिंध में जेको आहे तकलीफ़ूं बि असांखे ई घणियूं पियूं मिलनि। महिरबानी करे असांजो पैगाम जेको आहे DIG लाड़काणो, SSP कंदकोट, IG सिंध ऐं उन खां अलावा चीफ जस्टिस ऐं CM ताईं पुॼायो वञे त जीअं असांजो छोकिरो अब्दुल हादी मीराणी जंहिंखे अगवा कयो आहे अॼु 4थों ॾींहुं आहे, आज़ादी जी राति अगवा कयो वियो आहे। इहा ई असांजे लाइ वॾी लांताणे जी ॻाल्हि आहे असांजे सिक्योरिटी इदारनि लाइ। आज़ादी जी राति असांजा माण्हू ॿधिया था वञनि पिया। जेकॾहिं बाज़ियाब न थिया त पोइ असां सारापा एहतजाज ॾींदासीं। पोइ उन में जेको बि कुझु थियो उन जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे इहे ई सिक्योरिटी इदारा ऐं जेको आहे सो पुलिस हूंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं सरदार अली अकबर मेरबर, चेयरमैन सिंध समाज मला ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान। मां पंहिंजे गवर्नमेंट पाकिस्तान गवर्नमेंट सिंध सां मुतालबो थो कयां त असांजे मलाहनि खे हक़ु ॾियो, असांजे मलाहनि खे इज़त ॾियो। असां जेके बि तंज़ीमूं ठाहियूं आहिनि उहे असां एहतजाज करे रहिया आहियूं त असांजा बच्चा आज़ादु कयो ऐं असां पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियाराइण था चाहियूं ऐं असांजा जेके पढ़िया लिखिया आहिनि उन्हनि खे बि पंहिंजियूं नौकरियूं ॾियो, उन्हनि खे बि पंहिंजो। मीराणी प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट लाड़काणा सिंध मला फोरम। अदा ॻाल्हि इहा आहे त कंदकोट मां हर हफ़्ते माण्हू अगवा पिया थियनि सिर्फ़ु मीराणी बिरादरी जा। 2 हफ़्ता अवल 6 माण्हू असांजी बिरादरी अगवा कराया विया जेके बाज़ियाब थिया। SSP कंदकोट हिन वक़्तु असांजो हिकिड़ो छोकिरो लाड़काणे नौजवान आहे जेको मुज़फ़र शाह जे फिश फार्म ते चौकीदारी करे रहियो, उनखे उतां 4 ॾींहं अवल अगवा कयो वियो आहे। हिन वक़्तु हुनजी का ख़बर न आहे त ज़िंदा बि आहे या न आहे। असीं SSP खे बार बार इतला कयो आहे। उतो मुज़फ़र शाह सां बि हाणे ॻाल्हि ॿोल थी, हुन चयो मां 5 भेरा कंप्लेन खणी आयो आहियां। SSP लाइ चयो वञे थो यानी कि हाई कोर्ट में जेको आहे हियरिंग थी आहे। शाम ताईं वेही असांजा माण्हू मोटी था वञनि SSP खे हिननि का मतिलबु ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, हुन जूं मथे में कोन थी चुरे। असीं DIG साहिब लाड़काणे खां ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो था करियूं त असांजे मलाहनि सां बेवाजिबियूं छो। हिकिड़ा सिर्फ़ु हुते कंदकोट घोसपुर में मलाह त न आहिनि, ॿी कम्यूनिटी जा माण्हू बि आहिनि, पंहिंजा बि फिश फार्म आहिनि, उन्हनि जा बि चौकीदार आहिनि। असांजे माण्हुनि खे ॼाणी वाणी टारगेट कराए थो वञे। असीं वज़ीर आला खां मुतालबो था कयूं त असांजे माण्हू सां बेवाजिबियूं बंदि थियनि। असीं हिकु पूरो मन क़ौम आहियूं। असीं हिते लाड़काणो डिस्ट्रिक्ट छॾे करे जॾहिं 2 ज़िला 3 लताड़े करे वञी कंदकोट में असांजा माण्हू रोज़गार था कनि सिर्फ़ु पेट ख़ातिर। इन मुसाफ़ ज़ाहिर आहे असांजा माण्हू मिसकीन आहिनि ऐं पंहिंजे पेट ख़ातिर रोज़ी ख़ातिर हुते आहिनि त उन्हनि खे हुते रोज़गार करण जे नथो ॾिनो वञे, उन्हनि खे हुतां अगवा कयो थो वञे। असीं मुतालबो था करियूं त असांजे हिन अब्दुल्ला नौजवान अब्दुल्ला खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। असीं पुरअमन इहे एहतजाज करे रहिया आहियूं। लाड़काणे में थिए पियो, घोसपुर में थिए पियो। अगरि त असांजो माण्हू ऐं जेकॾहिं जल्द बाज़ियाब न थियो त इहो एहतजाज जो दाइरो असां पूरी सिंध में वधाईंदासीं। पंहिंजे असां मला फोरम जे तरफ़ां ॿियूं मुख़्तलिफ़ असांजूं तंज़ीमूं मीराणी बिरादरी जूं, मला बिरादरी जूं, इहे सभु असां पाण में गॾु आहियूं। को बि अलॻि न आहे। हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शेड्यूल ठहियलु आहे, कमु ठहियलु आहे, सभु पाण में गॾु आहियूं। असांजो माण्हू जल्द बाज़ियाब न थियो त तक़रीबन पूरी सिंध में एहतजाज कराया वेंदा, रोड बंदि कया वेंदा, रस्ता बंदि कया वेंदा। असांखे माण्हू आज़ादु खपे, असांजो माण्हू आज़ादु कयो। महिरबानी। मीराणी बिरादरी जा माण्हू हुया जेके एहतजाज करे रहिया आहिनि ऐं हुकूमत खां मुतालबो करे रहिया आहिनि त कोई चङो SP कंदकोट खे ॾिनो वञे जेको अगवा बराए तावान वारा वाक़िआ रोके सघे। मां आहियां मोहम्मद इकबाल शेख, कोटरो, मोची सिंध न्यूज़।